वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त कणक वॾे मिक़दार में हुजण बावजूद सूबा कणक रिलीज़ न पिया कनि। कणक जी क़ीमतुनि ते कंट्रोल करण सूबनि जो कमु आहे। इस्लामाबाद में वफ़ाक़ी वज़ीरनि सां प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त सूबनि में कणक वॾे मिक़दार में मौजूदु आहे। सूबे जी अवाम खे अज़ाब में न विझो। अटे जे बहिरान ते वज़ीर आज़म चयो त अटे जो मामलो सूबाई आहे। सूबनि खे मिलनि खे कणक रिलीज़ करणी आहे। वॾे मिक़दार में कणक हुजण बावजूद सूबा ज़िम्मेवारियूं अदा न पिया कनि। सूबा कणक रिलीज़ न पिया कनि त उन जो जवाब उन्हनि खां वठो। सूबे जी अवाम खे अज़ाब में न विझो। वज़ीर आज़म चयो त जेनीवा कॉन्फ्रेंस इंतहाई कामयाब साबित थी। कॉन्फ्रेंस जी कामयाबी क़ौम जे दुआनि जो नतीजो आहे। हुन चयो त उहा कामयाबी टीम वर्क जो नतीजो आहे। ॿोॾि मुतासिरनि खे ॿीहर आबाद करण जूं कोशिशूं जारी रखंदासीं। बाल असांजी कोर्ट में आहे। हिकु हिकु पाई अवाम जी तरक़ी खुशहाली ऐं फलाह ते इस्तेमालु कंदासीं। हाणे असांखे महिनत करे अवाम जी ख़िदमत करणी आहे। शहबाज शरीफ़ चयो त जेनीवा कॉन्फ्रेंस दौरान गॾियल तौर ते 9.7 अरब डॉलरनि जी इमदाद जा वाइदा कया विया। सभिनी खां वॾी इमदाद जो ऐलान इस्लामी तरक़ियाती बैंक तरफ़ां 4.2 अरब डॉलर जो कयो वियो। हुन ॿुधायो त वर्ल्ड बैंक 2 अरब डॉलर ऐं एशियन इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट बैंक 1 अरब डॉलर जो ऐलान कयो। ADB 500 मिलियन डॉलर जो ऐलान कयो। इटली 23 मिलियन यूरो ऐं जापान 77 मिलियन डॉलर जो ऐलान कयो। कतर 25 मिलियन डॉलर ऐं सऊदी अरब 1 अरब डॉलर जो ऐलान कयो। शहबाज शरीफ़ चयो त सऊदी अरब हर मुश्किल में पाकिस्तान जो साथ ॾिनो आहे, जंहिं ते असां सदन थोराईंदा आहियूं। जॾहिं त अमेरिका तरफ़ां बि 100 मिलियन डॉलर इमदाद जो ऐलान कयो वियो। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो उन मौक़े ते चयो त वज़ीर आज़म खे मुबारक हुजे, उन जी परॾेही पॉलिसी कामयाब थी वई आहे। असां गुज़िरियल 8 महीननि खां जेकी महिनतूं ऐं कोशिशूं करे रहिया हुआसीं, उन्हनि हाणे रंग लाथो आहे। उहा असांजी कामयाबी आहे। असां टारगेट खां वधीक रक़म जमा कई। ओभर खां ओलह ताईं समूरी दुनिया असांजी मदद कई। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं हुकूमत हिकु तीर सां ॿ शिकार कया। हिकु तरफ़ त अवां जे मुल्क अंदरि ॿोॾि मुतासिरनि जी बहाली अणथक महिनत कई, त ॿिए तरफ़ आलमी सतह ते पाकिस्तान खे डिफॉल्ट ॾेखारण जी कोशिश कंदड़नि खे बि ॾेखारियो त कहिड़ी तरह दुनिया पाकिस्तान जी दिलि खोले मदद कई आहे। नाज़रीन, अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त मुस्लिम लीग काफ जे अॻुवाण मोनिस इलाही जो गुम थी वियल वेझो दोस्त अहमद फरहान लाहौर हाई कोर्ट में पेश थी वियो। CCPO लाहौर मोनिस इलाही जे वेझे दोस्त अहमद फरहान खे अदालत में पेश कयो। अहमद फरहान जी बाज़ियाबी ते जस्टिस आलिया नीलम दरख़्वास्त उकलाए छॾी। उन मौक़े ते अहमद फरहान चयो त मां राति देर सां घर पहुची वियो हुअसि। सहाफ़ी तरफ़ां अहमद फरहान खां सवाल कयो वियो त अव्हां जे मथे ते ज़ख़्म जो निशान कीअं थियो, जंहिं ते हुन जवाब ॾिनो त हींअर अचण वक़्तु गाॾी जो दरवाज़ो लॻो आहे, जंहिं सबबु ज़ख़्म थियो आहे। यादि रहे त कुझु ॾींहं अॻु मोनिस इलाही ट्वीट में दावा कई हुई त लाहौर में मुंहिंजे हिकु दोस्त खे 2 कारिन वीगो गाॾियुनि में सवार माण्हू खंबे खणी विया आहिनि। FIA वारा कसम खाई रहिया आहिनि उन्हनि खे नाहे खयो। FIA वारा कसम खणी रहिया आहिनि त उन्हनि उन खे नाहे खयो। लाहौर हाई कोर्ट में मोनिस इलाही जे वेझे दोस्त जी मुबैना गैर कानूनी गिरफ़्तारी ख़िलाफ़ ॿुधणी में वफ़ाक़ी जांच इदारे तरफ़ां मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो हो त अहमद फरहान खान खे FIA गिरफ़्तार नाहे कयो, न ई असांजे ख़िलाफ़ को केस दाख़िल थियल आहे। अदालत FIA समेत 2 धुरियुनि खां अहमद फरहान खान जी मुबैना तौर ते गैर कानूनी गिरफ़्तारी बाबति जवाब तलब कयो हो। पशीन में थींदड़ रोड हादसे में बलूचिस्तान कांस्टेबलरी लोरालाई जो DSP मुख्तियार मलगाणी घरवारी ऐं 3 ॿारनि समेत अजल जो शिकार थी वियो। लेवी ज़रियनि मूजिब पशीन में खानोज़ाई वारे इलाइक़े गवाल में कार ऐं ट्रालर जे टक्कर जे नतीजे में 3 औरतनि समेत 5 ॼणा अजल जो शिकार थी विया। ज़रियनि मूजिब N50 हाईवे ते ज़ियारत क्रास वेझो कोयटा खां पंजाब वेंदड़ कार ऐं ट्रालर में टक्कर थी पियो। हादसो कोहीड़े वधी वञण सबबि पेश आयो। लेवी ज़रियनि मूजिब पशीन में रोड हादसे में फौत थी वियलनि जी सुञाणप DSP बलूचिस्तान कांस्टेबलरी ऐं संदसि घर भातियुनि जे नाले सां थी आहे।
मूजिब हादसे में बलूचिस्तान कांस्टेबलरी लोरालाई जे डीएसपी मुख्तियार मलगाणी संदसि घरवारी पुट ऐं 2 धीअरूं फौत थी वयूं। हादसे में फौत थी वियल समूरनि माण्हुनि जे लाशनि खे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। इलेक्शन कमीशन ईंदड़ आम चूंडनि में जदीद टेक्नोलॉजी जे इस्तेमाल करण जो फ़ैसिलो कयो आहे, जंहिंखे यकीनी बणाइण जे लाइ पीटीसीएल जूं ख़िदमतूं हासिल करे वरितियूं आहिनि। ज़िले सतह ते क़ाइम ऑफिस में इंटरनेट ऐं ॿियनि मसइलनि खे ॼाणण लाइ सर्वे जी शुरूआत कई वई आहे। इलेक्शन कमीशन मूजिब समूरनि डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर जे ऑफिस में जदीद टेक्नोलॉजी खे इंस्टॉल कयो वेंदो, जॾहिं त ज़िले सतह ते क़ाइम ऑफिस में इलेक्ट्रोल सिस्टम अपग्रेड ऐं इंटरनेट ताईं पहुच खे यकीनी बणायो वेंदो। डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर्स खे बि पीटीसीएल जे टीमनि सां मुकमल तावन जूं हिदायतूं कयूं वियूं आहिनि। ईंदड़ आम चूंडनि में जदीद टेक्नोलॉजी जे इस्तेमाल सां चूंड नतीजा वक़्त ते करण में मदद मिलंदी। इलेक्शन कमीशन ख़त जी कापी पंजाब, सिंध, बलूचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में क़ाइम ऑफिस ॾांहुं बि उमाणी वई आहे। सिंध में मकानी चूंडनि जे मामले ते जीएचक्यू फौज ऐं रेंजर्स जी पोलिंग स्टेशन्स ते मुक़ररी खां माज़रत करे छॾी आहे। जीएचक्यू रावलपिंडी सिंध में 15 जनवरी ते शेड्यूल मकानी चूंडनि में फौज ऐं रेंजर्स जी पोलिंग स्टेशन ते मुक़ररी खां माज़रत करे छॾी आहे। उन हवाले सां वफ़ाक़ी हुकूमत इलेक्शन कमीशन खे आगाह करे छॾियो आहे ऐं घरू वज़ारत तरफ़ां इलेक्शन कमीशन खे ख़त पिणु लिखियो वियो आहे। घरू वज़ारत पंहिंजे ज़रिए ॼाणायो आहे त सिंध में हसास तरीन पोलिंग स्टेशन्स ते मुक़ररी जे लाइ 20,000 एहलकारनि जी ज़रूरत हूंदी, पर जीएचक्यू चयो आहे त एतिरी वॾे अंग में एहलकार नथा ॾेई सघूं। घरू वज़ारत चयो आहे त फौज ऐं रेंजर्स सिर्फ़ क्विक रिस्पांस फोर्स जे तौर ते मुक़ररु थींदा, छो त जीएचक्यू फौज ऐं रेंजर्स जे पोलिंग स्टेशन्स ते मुक़ररी खां माज़रत करे छॾी आहे। लाहौर हाई कोर्ट चयो आहे त पंजाब जे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही जो वकील ॿुधाए त एतमाद जो वोट वठण लाइ केतिरो वक़्तु घुर्जे, असां हिकिड़ो ॾींहुं मुक़ररु करे था छॾियूं। पंजाब जे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही खे उहिदे तां हटाइण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी लाहौर हाई कोर्ट जे जस्टिस आबिद अज़ीज़ शेख जी सरबराही में 5 रुकनी बेंच कई। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्लाह, मुस्लिम लीग नून जो अॻवान राणा मशहूद ऐं ताहिर ख़लील सिंधु बि लाहौर हाई कोर्ट में पेश थिया। ॿुधणी दौरान जस्टिस आबिद अज़ीज़ पुछाणो कयो त छा अञा ताईं मामिलो हल नाहे थियो, जंहिं ते चौधरी परवेज़ इलाही जे वकील बैरिस्टर अली ज़फ़र चयो त समूरा मसइला अदालत में हल थींदा। अदालत पुछो त हाणे कहिड़ी पोज़ीशन आहे, जंहिं ते पंजाब जे गवर्नर बलीकुर रहमान जे वकील चयो त अदालत हुननि खे काफ़ी वक़्तु ॾिनो, हुननि जो नुक़्तो उहो ई हो त मुनासिब वक़्तु नाहे ॾिनो वियो, उन जे लाइ अदालत एतमाद जो वोट वठण जो बि रस्तो खुलियल रखियो हो। जस्टिस आबिद अज़ीज़ शेख रिमार्क्स ॾिना त गवर्नर वॾे वज़ीर खे एतमाद जे वोट जो चई त सघे थो, फ़ैसिलो त वरी बि मेंबरनि खे करणो आहे त केरु वॾो वज़ीर बणिजी सघे थो। बैरिस्टर अली ज़फ़र ॿुधाए त एतमाद जे वोट लाइ केतिरो वक़्तु लॻी सघे थो, असां हिकिड़ो ॾींहुं मुक़ररु था करे छॾियूं। जस्टिस आसिम हफ़ीज़ चयो त अवां वटि पूरो मौक़ो हो, एतिरनि ॾींहंनि में एतमाद जो वोट वठी छॾियो आहे। जंहिं ते बैरिस्टर अली ज़फ़र चयो त मां हिन कानूनी नुक़्ते ते दलील ॾींदुसि। बैरिस्टर अली ज़फ़र चयो त वॾे वज़ीर वटि 24 कलाक आहिनि, उन वक़्तु 186 मेंबरनि जी सपोर्ट हुजणु घुर्जे। अटार्नी जनरल मंसूर उस्मान आवान अदालत में मौक़िफ़ अख़्तियार कयो त वॾे वज़ीर जो गवर्नर जे चवण ते वोट वठणु ज़रूरी आहे, उहो गवर्नर जो अख़्तियार आहे त उहो वॾे वज़ीर खे एतमाद जो वोट वठण जो चई सघे। जस्टिस आसिम हफ़ीज़ चयो त का बि धुर नंबर्स खे हथ लॻाइण लाइ तयारु नाहे, समूरा सोची रहिया आहिनि त जेको अॻिराई कंदो उहो ई भरींदो। अटार्नी जनरल चयो त हाणे त मामिलो मुनासिब वक़्त खां ॿाहिरि अची चुको आहे, जंहिं ते चौधरी परवेज़ इलाही जे वकील बैरिस्टर अली ज़फ़र चयो त हीअ लिखत में त कुझु नाहिनि खणी आया। अटार्नी जनरल जवाब ॾिनो त एतमाद जो वोट वठण खां वॾे वज़ीर खे त कंहिं बि नाहे रोकियो, लिखत जी कहिड़ी ज़रूरत आहे। जस्टिस आबिद अज़ीज़ शेख रिमार्क्स ॾिना त जेकॾहिं धुरियुनि में इतफ़ाक़ राय न आहे त असां हिन केस जो मेरिट ते फ़ैसिलो कंदासीं।
याद रहे तो चौधरी परवेज़ इलाही पंजाब के गवर्नर तरफां हटाइण के नोटिफिकेशन के चैलेंज कियो हो, जंहिं लाहौर हाई कोर्ट के 5 रुकनी बेंच 23 डिसंबर ते नोटिफिकेशन ते अमल मुअत्तल कंदे 11 जनवरी ताईं केस की ॿुधणी मुलतवी करे छॾी हुई। आलमी बैंक चयो आहे त पाकिस्तान हिन वक्त सख्त मुआशी बहरान जो शिकार है, जॾहिं त पाकिस्तान में हिन वक्त महंगाई बुलंद तरीन सतह ते पहुची चुकी है। आलमी बैंक तरफां जारी कयल आलमी मुआशी असरन बाबत रिपोर्ट में चयो वियो आहे त पाकिस्तान में महंगाई 70 जे ॾहाके खां बुलंद तरीन सतह ते पहुची वई है। हलंदड़ साल पाकिस्तान की तरक्की की शरह 2% घट थियण जो इम्कान है। उन खां अॻु पाकिस्तान की तरक्की की शरह 3% इजाफे की अॻकथी कई वई हुई। रिपोर्ट में वधिक चयो वियो आहे त पाकिस्तान के सख्त मुआशी परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। मुल्क में तबाही आणींदड़ ॿोॾ ऐं सियासत में बेयकीनी वारी सूरतहाल पाकिस्तान जे मुआशी हालतनि जी तबाही जा ॿ वॾा सबब आहिनि। ॿाहिरियनि कर्ज़नि जूं अदायगियूं बि पाकिस्तान लाइ वॾो मसइलो आहिनि। आलमी बैंक मूजिब दिसंबर में महंगाई की शरह 24.5% रही, जेका 1970 जे ॾहाके खां पोइ बुलंद तरीन आहे। मुल्क में ताज़ी ॿोॾ सबब GDP के 4.8% नुकसान पहुतो। जून खां दिसंबर ताईं डॉलर के मुकाबले में रुपए की कीमत 14% किरी पई है। अहिड़े मुद्दे दौरान कंट्री रिस्क ते प्रीमियम 15% वधी चुको है। थधो मौसम खुराक ऐं ज़रूरी शयुनि जी सप्लाई के मुतासिर करे सके तो। इंफ्रास्ट्रक्चर ऐं ज़री पैदावार के भी नुकसान पहुचण जो इम्कान है। चीफ इलेक्शन कमिश्नर मकानी चूंडनि के सिलसिले में सेक्रेटरी इलेक्शन कमीशन के कराची पहुचण की हिदायत ॾेई छॾी है। 15 जनवरी ते सिंध में मकानी चूंडनि के ॿिए मरहले में कराची ऐं हैदराबाद में चूंडूं थींदियूं, जंहिं लाइ इलेक्शन कमीशन जो तैयारियूं आख़िरी मरहले में दाख़िल थी वियूं आहिनि। उन सिलसिले में चीफ इलेक्शन कमिश्नर सेक्रेटरी इलेक्शन कमीशन के कराची पहुचण की हिदायत करे छॾी है, जॾहिं त इलेक्शन कमिश्नर सिंध की सिक्योरिटी सूरत हाल बरक़रार रखण लाइ IG सिंध के भी खत लिखी छॾियो है। 15 जनवरी ते कराची डिवीजनन के 7 ज़िलनि के 15 टाउननि में चूंडूं थींदियूं ऐं 25 टाउननि के 246 यूसीज के 984 वार्ड्स ते वोटिंग थींदी। कराची के ज़िले वस्ती के 360, कोरंगी के 318, जनूबी के 224, गुरबी के 111, मलीर के 119 ऐं क्यामाड़ी जा 164 पोलिंग स्टेशन इंतहाई हसास करार ॾिना विया आहिनि, जॾहिं त रेंजर्स क्विक रिस्पांस फोर्स के तौर ते इलाइक़नि में मौजूद रहंदी।